फ़ख़्रे थर वंगे जो ॼाम ऐं थर जो बादशाह अरबाब अमीर हसन सिंध जे सहराए थर जे ॻोठ खेतलारी में 1938 ईस्वी में जनमु वरितो। संदसि वालिद जो नालो अरबाब ताज महमद हो। अरबाब अमीर हसन न सिर्फ़ नाले जो अमीर पर दिलि जो अमीर बि हो। फ़ख़्रे थर अरबाब अमीर हसन लाज़वाल किरदार जो मालिक हो। लार थर कारूं झड़ ॼण त हिन जे पेरनि हेठां हूंदा हुआ। ॼण हू सार लहंदो हो सिंध ऐं थर जी हर शइ जी, थर जे अवाम जी, लोई ऐं लॼ जी, सक़ाफ़त ऐं तहज़ीब जी, थर जे मिसकीननि, बेसहारनि, ग़रीबनि, मारवरनि जी, थर में समायल तमामु इंसाननि जी हू सार ऐं संभाल रहंदो हो। हू हमेशह पंहिंजे मारवरनि जी मालिकी कंदो हो। अरबाब साहब सियासत जी शुरूआत 1960 ईस्वीअ में कयाई। पाण सभ खां पहिरीं 1960 ईस्वी में कलोई यूनियन काउंसिल जो चेयरमैन थियो। 1970 ताईं पूरा 10 साल चेयरमैन रहियो। 1970 जे इलेक्शन में जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सॼे मुल्क ते छांइयल हो, तॾहिं बि अरबाब अमीर हसन खे न लोॾे सघियो। पीपी उम्मीदवार मीर ख़ुदाबख़्श टालपुर अरबाब अमीर हसन जे अॻियां बेबस नज़र आयो ऐं उन्ही इलेक्शन में बि अरबाब अमीर हसन वॾे मार्जन तां कामयाब थियो। अरबाब अमीर हसन 1980 में मजलिस शूरा जो मेंबर थियो। 1983 जे आम चूंडनि में क़ौमी असेंबली जे हल्के तां आज़ाद उम्मीदवार तौरु फार्म भरायई ऐं थरपारकर जी तक तां कामयाब थी पोइ मोहम्मद ख़ान जूणे जी हुकूमत में शामिल थियो ऐं थरवासियुनि जी ख़िदमत कयाई। 1988 वारी इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी पूरी सिंध मां अक्सरियत सां कामयाब थी हुई, पर उन ई टाइम में बि अरबाब अमीर हसन आज़ाद उम्मीदवार तौरु पंहिंजे तक तां कामयाब थियो। अरबाब अमीर हसन 1970 खां 1990 ताईं सूबाई ऐं क़ौमी असेंबलियुनि जो मेंबर रहियो। 1990 खां पोइ पाण राजवानी फ़ैसिलनि निबेरनि में मसरूफ़ थी विया ऐं अरबाब अमीर हसन जा फ़ैसिला तमामु घणा मशहूरु आहिनि। अॼु बि थर या सिंध जा माण्हू अरबाब अमीर हसन जे कयल फ़ैसिलनि जो मिसाल ॾींदा आहिनि। चवनि था त केॾा बि ॾुखिया मसइला हू मिंटनि में हल करे छॾींदो हो ऐं फ़ैसिले करण जी हुन वटि का कुदरती ॾात हूंदी हुई। हू अक़ल जो अनवीर ऐं दाना माण्हू हूंदो हो। अरबाब अमीर हसन में आसमान जेतिरी वसत, ज़मीन जेतिरो सब्र ऐं हिन जी दिलि सहराए थर वांगुरु वसी ऐं कुशादी हूंदी हुई। उहो ई सबबु हो जो वक़्त जो को बि लोॾो, तूफ़ान जूं लहरूं हिन खे लोॾे न सघियूं। अरबाब अमीर हसन जे कोशिशनि ऐं काविशनि सां 1990 में थरपारकर धार ज़िलो ठहियो। उनखां अॻु में थर, उमरकोट ऐं मीरपुर ख़ासि गॾियल थरपारकर ज़िलो हो। अरबाब अमीर हसन 15 सेप्टेम्बर 2007 में कराची जे हिकु इस्पताल में वफ़ात कई। खेसि अबाणे ॻोठ खेतलारी में मिटी माउ हवाले कयो वियो। रब्बुल आलमीन खां दुआ आहे खेसि जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए, आमीन। जेतोणीकि अॼु अरबाब अमीर हसन असां में मौजूदु न आहे, पर उन जो आवाज़, उन जूं ॻाल्हियूं, उन जो छॾियल किरदारु, उन जो नज़रियो अॼु बि सिंध जे थरनि, बरनि, ॻोठनि, शहरनि, ओताकनि ऐं ओतारनि में गूंजी रहियो आहे। अगरि थर जी सियासत मां अरबाब जो नालो कढी छॾिजे त पोइ थर जी सियासत में का बि शइ न बचंदी। अरबाब अमीर हसन जी अखियुनि में अवाम जो दर्द, तकलीफ़ूं ऐं पीड़ाऊं समायल हूंदियूं हुयूं। अरबाब अमीर हसन हर माण्हूअ जी सार संभाल लहंदो हो ऐं उन्हनि जी मालिकी कंदो हो। अरबाब अमीर हसन खां पोइ उन लख़्ते जिगर अरबाब नेमतुल्ला, अरबाब लुत्फ़ुल्ला, अरबाब अमीर अमानुल्ला, अरबाब अमीर इनामुल्ला ऐं अरबाब मोहम्मद आलिम अॼु बि साॻी जज़्बे सां पंहिंजे बाबा साईं जे नक्शे क़दम ते हली थर जे मारूरनि जी मालिकी करे रहिया आहिनि। उहो ई सबबु आहे जो थर जा माण्हू अरबाब लुत्फ़ ऐं संदसि भाइरनि में उमेद जो हिकु रोशन ॾींहुं ॾिसनि था।